दोस्तों अस्सलाम वालेकुम। उम्मीद है सब खुश हूंदो, खैरियत सां हूंदो। अॼु शमन अली मिराली जो एल्बम आहे 65 तोखे सलाम। ऐं बेनज़ीर जो ही माना हिकु दुख भरियो किसो हिन में बयानु कयो वियो ऐं उन जे बारे में कुझु शाइरनि तमामु सुठी शाइरी कई, सुठी शाइरी, सुठा ॿोल कयूं, पर हुई वॾे ग़म जी ख़बर। शहीद राणी तेरा कातिल, तमामु सुठो एल्बम, सुठियूं शाइरियूं मिलियूं, सुठा ॿोल लिखिया विया मोहतरमा लाइ। एतिरो एल्बम माना गाननि जे हिसाब सां त कोन आहे, सॼो दुख जो एल्बम आहे। पोइ बि अव्हां जे साम्हूं मिड़ई कुझु ख़ासि ॻाल्हियूं कयां थो। पर हिन में बेनज़ीर साहिबा जे विछड़ण जो सॼो ग़म बयानु आहे। एल्बम त तव्हां ॿुधो ई हूंदो। बहरहाल दोस्तनि जा कमेंट शामिलु कयूं, उन खां पोइ हिन में कुझु गीत जेके आहिनि सुठा उहे अव्हांखे ॿुधायां थो। मतिलबु सुठी शाइरी, ग़म वारी शाइरी जो हिसाबु आहे। ऐं पहिरियों दोस्त कमेंट्स कयो आहे मोहसिन अली, वेरी नाइस वीडियो लिखियो आहे। वहीद भाउ लिखियो आहे वेरी नाइस। सिराज अमन लाशरी भाउ लिखियो आहे ए दिल चरी रहंदी न कर, इहो फेवरेट सॉन्ग आहे मुंहिंजो, वॾी महिरबानी सिराज अमन भाउ। उन खां बाद मोहसिन अली लिखियो आहे गुड वर्क भाईजान, वॾी महिरबानी मोहसिन भाउ। शाबान सोलंकी भाउ लिखियो आहे एल्बम 64 VIP। उन खां बाद आसिफ़ अली भाउ लिखियो आहे ग्रेड अदा अब्दुल हकीम लगारी, वॾी महिरबानी आसिफ़ भाउ। वहीद भाउ लिखियो आहे ॿियो नंबर सॉन्ग मुंहिंजो पसंदीदा आहे ऐं 3 नंबर, वॾी महिरबानी वहीद भाउ। ऐं हेॾऊं हिकु नओं दोस्त आहे, पुराणे एल्बम ते कमेंट्स आयल आहे, लिखियो अथई त 53 एल्बम तमामु सुठो आहे, ज़बरदस्त आहे, वॾी महिरबानी मुहिबुद्दीन। हाणे हलंदासीं इन जे गीतनि ते, गीत कहिड़ा कहिड़ा लिखिया विया ग़म में। पहिरियों गीत जेको लिखियो ग़ुलाम क़ादिर घायल, तोखे सलाम। ऐं उन खां पोइ मुमताज़ चांडिया जो मशहूरु गीत ज़ालिम छो मारियई भेण बेनज़ीर खे। ऐं उन खां पोइ ॿियो गीत जेको लिखियो वियो देस परदेस। ऐं उन खां पोइ आहे 16 करोड़ आवाम का नारा, तमामु बहितरीनु इहो बि लिखियो वियो। ऐं उन खां पोइ ॿियो लिखियो वियो गीत, उन खां पोइ लिखियो वियो ए शहीद सिंध जी बहितर न्याणी। उन खां पोइ आहे सब्र सां गुज़ारियो हर पल। ऐं उन खां पोइ आहे ग़ुलाम क़ादिर घायल जी शाइरी 4 सूबों की जंजीर बेनज़ीर बेनज़ीर, दुश्मनों के दिल में तीर बेनज़ीर बेनज़ीर, ज़बरदस्त लिखियो वियो साहब। ऐं उन खां पोइ हाय हाय अदा ही छा थी वियो। ऐं हिननि शाइरियुनि में पंहिंजो हर कंहिं शाइर पंहिंजो ग़म ज़ाहिर कयो त मोहतरमा खे ईअं शहीद कयो वियो। ऐं ईअं ई कुझु माना पहिरियों बि एल्बम आया विया, जॾहिं भुट्टे साहिब खे फांसी ॾिनी वई त तॾहिं बि हिकिड़ो मिराली गीत ॻायो, ज़बरदस्त, शायदि तव्हांखे ख़बर न आहे। मां सम्झां थो त 85 या 86 जे दौरान शमन अली ॻायो हो। असां गीत जा बोल कुझु ईअं हुया, असां मेड़नि जी आधार ॼाणे रब थो सतार, जीए जीए भुट्टो, असां भुट्टे जी पार्टी आहियूं सदा जीए भुट्टो। तमामु बहितरीनु अंदाज़ में चयो शमन अली। ऐं दोस्तो तव्हांखे वीडियो कीअं लॻो?